टंडोजान मोहम्मद मां ख़बर ईंदा हलो त इलाहाबाद कॉलोनी वासी हाजी शहजाद आरई ऐवान सहाफ़त जी ऑफिस ते अची दाईंदे ॿुधायो त नाज़िया कौसर मोहम्मद रमज़ान 170 वारी का शादी कई सन 2013 में। उन मां मूंखे 2 औलाद आहिनि। हिकिड़े पुट जो नालो मोहम्मद इब्राहिम आहे, ॿिए नाले पुट जो नालो मोहम्मद अहमद आहे। उन मां हिकिड़ो पुटु मूं वटि आहे, हिकिड़ो मुंहिंजी साबिक़ ज़ाल नाज़िया कौसर वटि आहे, उन जी कस्टडी में आहे। ऐं मूं पंहिंजी ज़ाल खे जाम सम्झाइण जी कोशिशि कई। उनजे ग़लति माण्हुनि सां मतिलबु रवैया हुआ ऐं मेल झोल हो, ऐं ग़लति माण्हुनि सां उनजी मेल झोल जी मतिलबु माण्हुनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदी। मूं उनखे लख मना कयो, उहो कोन माना बाज़ आई। नेठि मूं कोशिशि कई त इनखे रिश्तेदारनि जे थ्रू आउं सम्झायां। मुंहिंजे माइटनि मिटनि खे सभिनि खे इतला कई त भई तव्हां पंहिंजी धीउ खे सम्झायो, लेकिन उन्हनि बि मुंहिंजी का ॻाल्हि कोन ॿुधी। टिकड़ी त हिकिड़े मतिलबु 72 माण्हू जी हिन खे मतिलबु आशीर्वाद हुई, जंहिं मुंहिंजे घर खे बर्बादु कयो। उन बर्बादु कयो ऐं मूं उनजे बि माइट मिटनि खे हिदायत कई त पंहिंजे घर खे जलो, लेकिन उन्हनि बि मुंहिंजी ॻाल्हि जी ताईद कई त अदा थी इंशाअल्लाह ताला कोशिशि करे इन खे कंट्रोल कंदासीं। लेकिन मूं बच्चनि जी ख़ातिर तमामु वॾी क़ुर्बानी ॾियण जी कोशिशि कई ताकी बच्चा मुंहिंजा रुली न वञनि। पर इहो औरत गैर माण्हुनि सां पंहिंजा मेल झोल न घटाइण जे करे ही पंहिंजे रवैये खे हिन दुरुस्त न कयो त मूं हिनखे 2/6/2025 ते कोर्ट जी मार्फत माना शरीयत मोहम्मदी मुताबिक़ मूं हिनखे पंहिंजी ज़िंदगी मां अलॻि करे हिनखे तलाक़ूं 3 ॾेई मूं पंहिंजी ज़िंदगी मां फ़ारिग़ करे छॾियो। हिन कल्ह 4 तारीख़ ते हिन शरपसंद माण्हू घुराए उन 72 माण्हू मोकिलिया। तक़रीबन 8 खां 9 माण्हू माना शरपसंद माण्हू घुराए हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे घर मां माना नुक़सानु कयो आहे तमामु वॾो, जंहिंमें कैश अमाउंट, मुंहिंजी ज्वेलरी ऐं मुंहिंजा प्राइस बाउंड, मुंहिंजा आईफोन ऐं मुंहिंजियूं क़ीमती शयूं, जंहिंजी सभिनि जी तक़रीबन मलकियत तक़रीबन 60 खां 70 लख रुपया आहे, जेकी हिन मुंहिंजी औरत गैर माण्हुनि माना गुंडनि खे घुराए मुंहिंजी नियाणियुनि खे मारकुट करे ऐं मुंहिंजे भाइटनि खे मारकुट करे असले जे ज़ोर ते हू खणी हितां रवानी थी आहे। ऐं तमामु जेतिरी बि इंतिज़ामिया आहे, IG सिंध साईं मुराद अली शाह ऐं तमामु SP DSP SHO टंडोजान मोहम्मद खे अपील कंदसि त बराए महिरबानी करे मूंखे हिन औरत खां तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मुंहिंजे माल जान जो ख़तरो आहे, छो ही बद किरदार औरत आहे ऐं बद किरदार औरत जा बद किरदार माण्हुनि सां तालुक़ आहिनि। मूंखे मुंहिंजे बच्चनि खे जान माल जो तमामु वॾो ख़तरो आहे ऐं सुभाणे को बि मुंहिंजो नुक़सानु थियो उन जी ज़िम्मेदार ही औरत ऐं जेको हिन जो सरपरास्त आला जेके हिन खे पनाह ॾियो वेठा आहिनि, उहो सभु हिन में मुलवस हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।